अस्सलाम वालेकुम। अच्छा स्टूडेंट्स, अॼु इंशाल्लाह पाण सिखंदासीं LCM। ठीकु आहे। कल्ह पाण सिखियासीं फैक्टराइज़ेशन यानी कि जुज़ा लाइण, उन जा कुझु प्रैक्टिस क्वेश्चन्स तव्हांखे ॾिना। हाणे उन खां नेक्स्ट स्टेप आहे LCM, जंहिंखे इंग्लिश में चइबो आहे लीस्ट कॉमन मल्टीपल। ठीकु आहे। L फॉर लीस्ट, C फॉर कॉमन, M फॉर मल्टीपल। सिंधी में पाण हिनखे चवंदा आहियूं नंढी आम भञ उपत। ठीकु आहे। हाणे तव्हांखे हिन जो फुल फॉर्म बि पुछी सघनि था, यानी चवंदा व्हाट इज़ द एब्रीविएशन ऑफ LCM। ठीकु आहे। त लीस्ट कॉमन या फुल फॉर्म ऑफ LCM चवंदो लीस्ट कॉमन मल्टीपल। अच्छा, हाणे इहो हूंदो छा आहे ऐं ॻोल्हिबो कीअं आहे। हाणे फ़र्क़ु सम्झो, जेका फैक्टराइज़ेशन हूंदी आहे उहा हिकिड़े अदद जी हूंदी आहे, यानी हिकिड़ो दर्जो हूंदो आहे। LCM में 2 या 3 दर्जा हूंदा आहिनि, उन्हनि जी जेको आहे सो असां मिसाल हाणे तव्हां वठो था 48। ॾिसो आहिनि त डिजिट खणी 2 आहिनि, पर इहो दर्जो इहो हिकिड़ो ई आहे, त 48 जा जुज़ा थींदा। पर जेकॾहिं असांखे 2 दर्जा ॾियनि था, मिसाल त असांखे चवनि था 8 ऐं 12। ॾिसो हाणे 2 दर्जा थी विया, हिकु 8 ऐं ॿियो 12। इन्हनि जे विच में या कामा हूंदी या अलॻि अलॻि तव्हांखे ॾसियलु हूंदा। हाणे 2 दर्जा आहिनि, इन्हनि जी जेकॾहिं असां साॻियो ई तरीक़ो हूंदो जुज़ा लहंदासीं, पर उनखे पाण छा चवंदासीं LCM चवंदासीं। हाणे विच में तव्हां कामा ॾियो, जीअं तव्हांखे कॉन्सेप्ट क्लियर थी वञे त 8 अलॻि 12 अलॻि तव्हांजी मर्ज़ी, ऐं विच में लकीर ॾेई छॾियो तॾहिं बि तव्हांजी मर्ज़ी। ठीकु आहे। रूल उहो साॻियो ई आहे जेको जुज़नि महिल हुयो, त हे बि छा थींदो आहे LCM बाय प्राइम जेको आहे नंबर्स। हाणे प्राइम नंबर तव्हांखे ख़बर आहे 2 खां स्टार्ट थींदा आहिनि, 2, 3, 5, 7, 11, 13 ETC। ठीकु आहे। हाणे छो जो 2 ॾींहं अंग आहे, इन करे सभिनि खां पहिरियों नंढो में नंढो प्राइम नंबर अॻ में 2 आहे, 2 जो ट्राए कंदासीं, वञे थो पियो 8 ते घणा दफ़ा, 4 दफ़ा। ठीकु आहे। उनखां पोइ 12 ते घणा दफ़ा, 6 दफ़ा। ठीकु आहे। उनखां पोइ वरी अञा 2 जो खोड़ो वञे थो पियो, 6 ते घणा दफ़ा, 2 दफ़ा, 6 ते घणा दफ़ा, 3 दफ़ा। हाणे ॾिसो 2 जो खोड़ो पढ़ंदासीं, 2 ते वञे थो पर 3 ते न, जेसि ताईं 2 जो खोड़ो लॻी सघे थो असां हणंदासीं। हाणे ॾिसो 2 जो खोड़ो घणा दफ़ा, 1 दफ़ो, 3 ते न वेंदो ऑब्वियसली, इनखे वापसि लाहे करे रखंदासीं। हाणे ॾिसो हे 1 आहे, 3 आहे, इन्हनि ते ॾिसो 13 न आहे, अलॻि अलॻि आहे। हाणे इन करे 1 ते त हणण जी ज़रूरत न आहे, 3 ते जेको आहे 3 जो ई खोड़ो वेंदो, 1 ते न वेंदो, साॻियो 1 लाहे रखंदासीं ऐं वरी 3 ते 1 दफ़ो वेंदो। जॾहिं हेठां 1 1 अची वियो त इन जो मतिलबु आहे असांजी हे जेके आहिनि सो जुज़ा निकिरी आया। हाणे जेके ॿाहिरियां आहिनि इन्हनि खे मल्टीप्लाए करे ॾिसंदासीं, ॾिसो घणो अंगु अचे थो। ॾिसो 2 जेको आहे 3 दफ़ा आहे, 2 × 2 × 2, ऐं 3 1 दफ़ो आहे × 3। हे सभु मल्टीप्लाए कयासीं। ठीकु आहे। हाणे हे थी वेंदो 2 × 4, 4 × 8, 8 × 24। हाणे इन जो मतिलबु आहे 8 ऐं 12 जी 2 अंग असांखे मिलियल आहे, हिकु 8 ऐं ॿियो छा 12। इन्हनि जी LCM जेको आहे सो उहा घणी निकिती आहे, 24 निकिती आहे। ठीकु आहे। हाणे इन कॉन्सेप्ट खे सम्झिजो त 8 ऐं 12 जी जेका कंबाइंड LCM आहे उहा घणी निकिती आहे, 24। इन करे जो ॾिसो 24 खे 8 बि वंड करे सघे थो, 12 बि वंड करे सघे थो, यानी 8 जो खोड़ो बि वेंदो, 12 जो बि। अचो पढ़ी ॾिसूं था। 8 जो खोड़ो ॾिसो 1 8 ऐं 2 8 16, 3 8 24। इन जो मतिलबु आहे 24 ते घणा दफ़ा खोड़ो वियो, 3 दफ़ा वियो। 8 जो 3 दफ़ा वियो। अच्छा, वरी 12 जो पढ़ंदासीं, 1 12 12 2 12 24 घणा दफ़ा वियो, 2 दफ़ा वियो। ॾिसो ॿई हिनखे वंड करे सघनि था, यानी LCM अहिड़ो अंग हूंदो आहे त जंहिंजी LCM कढंदा आहियूं जेतिरा नंबर हे जीअं 2 आहिनि, 3 बि थी सघनि था पिया, 4 बि थी सघनि था पिया, उहे सभु अंग उनखे वंड कंदा। जीअं हाणे 8 ऐं 12 ॾिसो हिनखे वंड कनि था। ऐं इहो नंढो में नंढो अंग आहे, जीअं थो न लीस्ट कॉमन मल्टीपल। ठीकु आहे। लीस्ट जो मतिलबु हूंदो आहे नंढो में नंढो। ठीकु आहे। त हे नंढो में नंढो अंग आहे, इन खां हेठि तव्हांखे कोई बि अहिड़ो अंग न मिलंदो, यानी 1 खां शुरूआति कंदो 2 3 4 5 6 24 ताईं कोई बि अहिड़ो अंग न आहे जंहिं ते 8 ऐं 12 ॿिन्हिनि जो खोड़ो वञे। मिसाल था वठूं, 24 खां हेठि अंग आहे 16, 16 ते तव्हांखे ख़बर आहे त 8 जो खोड़ो वेंदो पर 12 जो न वेंदो। ठीकु आहे। त ईअं 24 खां हेठि तव्हांखे कोई बि अंग न मिलंदो जंहिंखे हे ॿई वंड करे सघनि, इनखे चइबो आहे LCM।